अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। डायरेक्टोरेट जनरल ऑफ DNF BPS हेडक्वार्टर्स इस्लामाबाद में स्टीनोटाइपिस्ट BPS 14 जूं चार सीटूं आहिनि, जिन्हनि जी कोटा पंजाब में 2, सिंध में 1 ऐं खैबर पख्तूनख्वा में 1 आहे। डायरेक्टोरेट ऑफ DNF BPS इस्लामाबाद में स्टीनोटाइपिस्ट BPS 14 जूं 7 सीटूं आहिनि। हिन लाइ इस्लामाबाद रावलपिंडी जो डोमिसाइल ऐं गिलगित बल्तिस्तान जो डोमिसाइल हुजणु ज़रूरी आहे ऐं हिन जी कोटा मेरिट ते 6 ऐं औरतुनि लाइ 1 आहे। डायरेक्टोरेट ऑफ DNF BPS कराची में स्टीनोटाइपिस्ट BPS 14 लाइ 5 सीटूं आहिनि। हिन लाइ सिंध सूबे जो अर्बन या रूरल डोमिसाइल हुजणु ज़रूरी आहे ऐं हिन जी कोटा मेरिट ते 4 ऐं औरतुनि लाइ 1 आहे। इन्हनि सभिनी पोस्टनि लाइ क्वालिफिकेशन में इंटरमीडिएट हुजणु ज़रूरी आहे ऐं मिनिमम टाइपिंग स्पीड 40 वर्ड्स पर मिनट हुजणु ज़रूरी आहे ऐं 80 वर्ड पर मिनट शॉर्ट हैंड में हुजे ऐं उम्मीदवार खे कंप्यूटर जी ॼाण हुजणु लाज़मी आहे। इनमें एज लिमिट आहे 18 खां 30 ताईं। njp.gov.pk ते वञी तव्हां अप्लाई करे था सघो। अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 4 फरवरी 2023 आहे। अगर तव्हांखे असांजी वीडियो पसंद आई त इनखे लाइक कयो ऐं वधीक अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।